हाणे मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार बाप खे मां यादि थी करां। हाणे मां आत्मा परमात्मा जा मां वाक्य थी ॿुधां जेका ब्रह्मा जी तन में अची करे बाबा ॿुधाया अथई। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे बाप हाणे आया आहिनि नई दुनिया जे लाइ, नई तकदीर ठाराइण लाइ। बाबा चए थो स्कूल में पढ़ंदा आहियूं छो जी तकदीर ठाहे, कोई न कोई तकदीर ठाहिण लाइ पढ़ंदा आहियूं। दुनिया में अनेक प्रकार जी तकदीर आहिनि। कोई सर्जन ठहींदो आहे, कोई बैरिस्टर ठहींदो आहे, कोई इंजीनियर ठहींदो आहे, कोई छा ठहींदो आहे, कोई छा। हिते परमात्मा बि असांखे पढ़ाए थो, लेकिन हिन पढ़ाई सां असांजी तकदीर ठहे थी अॻियां जे जन्म जे लाइ। हिन जन्म में हुनजी प्राप्ति न आहे। असां जेकी पढ़ाई पढ़ूं था पंहिंजा स्वभाव संस्कार खे बदिलाइण जी, स्वयं खे आत्मा खे सर्व गुणनि सां संपन्न, 16 कलाउनि सां संपन्न, संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम ठाहिण लाइ असां जेकी पढ़ाई पढ़ूं था उहो हिन जन्म में हुनजी अञा त ठहूं था, पोइ ठही ईंदासीं त पोइ नए जन्म में प्राप्ति थींदी। त बाक़ी पढ़ाई त हिन जन्म जे लाइ थींदी आहे न। सम्झो पढ़ते पढ़ते कंहिं शरीर छॾे छॾियो त उहो ई उते ई रहिजी वरी ॿिए जन्म में वरी पढ़ाई पढ़णी पवंदी। लेकिन परमात्मा चए थो इहे जेकी पढ़ाई असां रोज़ रोज़ पढ़ूं था इहे हिते हिन शरीर खे छॾण सां ख़तमु न थींदी। ये जेकी प्राप्ति जेकी मां पंहिंजे अंदरि परिवर्तन करां थी, स्वभाव संस्कारनि जे मथां महिनत करां थी, परमात्मा खे यादि करे ज्ञान गुण शक्तियूं भरां थी, इहे मूंसां गॾु ॿिए 21 जन्मनि ताईं रहंदा। त बाबा चए थो हाणे तव्हां हिन पाठशाला में पढ़ाई पढ़ो था नई दुनिया जे लाइ, सत्युगी नई दुनिया जे लाइ। हिन पुराणी दुनिया में वेही करे असां पंहिंजी तकदीर था ठाहियूं। छो जी पुराणी दुनिया में हाणे थोरो समय आहे न, जबकि दुनिया जा हालात ॾिसूं ई था। थोरे ॾींहं खां पोइ हिन ई सृष्टि ते सत्य जी नई दुनिया जी स्थापना थियण वारी आहे। हुन दुनिया जे लाइ पहिरियों ई आत्माउनि खे लाइक़ ठाहिणो। हाणे हिन दुनिया खे चईंदा आहियूं कलयुग, अर्थात मृत्यु लोक, दुख जी दुनिया आहे न इहे। हाणे सुख जी दुनिया अचे थी। बाबा चए थो कि हाणे नई दुनिया जे लाइ परमात्मा खे राज्य भाग्य ॾियणु आयो आहे, वरसो ॾियणु आयो आहे। ये पढ़ाई बि आहे त वरसो बि आहे। जीअं डॉक्टर खे डॉक्टरी जो वरसो मिलंदो आहे न पंहिंजी पढ़ाई सां। जॾहिं ॿुढो थींदो तॾहिं गुरू वटि वेंदो आहे, चईंदो आहे हाणे मूंखे शांति धाम मुक्ति धाम में वञण जी शिक्षा ॾियो, असांजी सदगति ॾियो। परंतु वेंदा थोरी आहिनि। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो शरीर वठंदी आहे। ज़्यादा से ज़्यादा बुढ़ापे में माण्हू गुरू कंदा आहिनि, शांति वठंदा आहिनि, शांति सां सुख शांति वारो जीवन जींदा आहिनि। उन सां छा थींदो आहे, हुननि जा जेका थोरा बहुत पाप कर्म आहिनि उहे थोरा थोरा हुन खां मुक्त थी वेंदा आहिनि। लेकिन ॿियो जन्म त वठिणो पवंदो आहे न। आत्मा मथे थोरी वञी सघंदी आहे। जेसिताईं परमात्मा न अचे तेसिताईं आत्मा न सत्युग में वञी सघंदी आहे न परम धाम में वञी सघंदी आहे। पर माण्हू चवनि था शरीर छॾे छॾे त स्वर्गवासी थियो या सन्यासी चईंदा आहिनि, मोक्ष खे प्राप्त कई, ज्योति ज्योत में समायो। लेकिन बाबा चए थो कोई बि आत्मा हिन कलयुगी दुनिया में शरीर छॾंदी आहे त हिते ई जन्म वठंदी आहे। मथे बि न वञी सघंदी आहे, स्वर्ग में बि न वञी सघंदी आहे। छो जी मथां जो रास्तो त कंहिंखे पतो ई न आहे। तॾहिं त मूंखे सॾु कंदा आहिनि न, तूं अचु अचु अचु। इहो गीत त सभई ॻाईंदा आहिनि कि हे दूर जा मुसाफ़िर तूं अचु असांखे हाणे पंहिंजे घर जी राह ॾेखाए। इहे बि चईंदा आहिनि राह ॾेखाए प्रभु। इहो बि चईंदा आहिनि कि असांखे सुखधाम जी बि राह ॾेखाए। त बाबा चए थो
मां जॾहिं हेठि अचां, जॾहिं मां तव्हांखे इहो ज्ञान ॾियां, तॾहिं ई आत्मा मथे बि वञी सघंदी आहे ऐं आत्मा स्वर्ग में बि वञी सघंदी आहे। त परमात्मा वटि एतिरो ऊचो ज्ञान आहे जंहिंजे लाइ असां गुरू करूं था कि असांखे मोक्ष मिले, मुक्ति मिले, असां परम धाम में वञी करे रहूं, असां स्वर्गवासी ठहूं। लेकिन हुनजी पढ़ाई पढ़णी पवंदी आहे। ईअं ई कोई आत्मा मथे न वञी सघंदी आहे, छो जी मथे पंहिंजे घर में सभी आत्मायूं स्वच्छ हूंदियूं आहिनि। त हाणे बाबा असांखे इहा पढ़ाई पढ़ाए थो, हिकु त स्वच्छ ठाहिण लाइ, ॿियो सत्य की दुनिया में वञण जे लाइ असांखे वरतो थो ॾे, असांजी तकदीर थो ठाहे। बाबा चए थो कि बाप जी व पंहिंजी हमेशह ॿारनि खे बाप जी मिल्कियत ते हक़ हूंदो आहे। त मां तव्हांजो पीउ आहियां, त मूं वटि त सर्व शक्तियूं गुण ऐं सम्झ आहे, हिन सभिनि जे मथां तव्हांजो हक़ अथव। जेतिरो चाहियो ओतिरो तव्हां मूंखां गुण शक्तियूं ज्ञान वठी सघंदा आहियो। हिन समय असां पढ़ाई बि था करूं, कमाई बि था करूं। नई दुनिया जे लाइ कमाई कराए थो न बाबा हाणे इहे ज्ञान ॾेई करे, छो जो जेतिरी सम्झ धारण कंदासीं ओतिरो ई त माण्हू कमाईंदो आहे न। हिते बि जेतिरी सम्झ धारण कंदासीं ओतिरो हुते वञी उच्च पद पाईंदासीं। हाणे इहो असांजो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरू बि आहे। हिन संगम युग ते ई परमात्मा असांजो पीउ ठही करे वरतो ॾींदो आहे, टीचर ठही करे शिक्षायूं ॾींदो आहे, सतगुरू ठही करे मुक्ति जीवन मुक्ति जी राह ॾेखारींदो आहे। दुनिया में इहे मनुष्य न ॼाणदा आहिनि। माण्हुनि खे छा पतो इहे रोज़ रोज़ छा ज्ञान था ॿुधनि। जीअं ॿिया दुनिया में ज्ञान आहिनि, सोचनि इहो बि हिकु ओड़ो ई ज्ञान आहे ब्रह्मा कुमार कुमारियुनि जो। लेकिन जॾहिं आहे ई ब्रह्मा कुमार कुमारियूं, त ब्रह्मा केरु आहे? जंहिंजे द्वारा परमात्मा नई सृष्टि जी स्थापना करे थो। त ज़रूरु जॾहिं ॻायल आहे कि भॻवान ब्रह्मा द्वारा नई सृष्टि जी स्थापना था करनि, त इहे ब्रह्मा कुमार कुमारियूं कहलाइण वारा केरु आहिनि? इहे ब्रह्मा जा ई ॿार आहिनि, जेका हाणे परमात्मा जे कार्य में मददगार ठहिया आहिनि नई दुनिया जी स्थापना करण। इहे ज्ञान आहे ई नई दुनिया जे लाइ। गुप्त रीति परमात्मा ब्रह्मा जे तन में अची करे गुप्त रीति ज्ञान थो ॿुधाए। गुप्त मां आत्मा परमात्मा जो ज्ञान थी ॿुधाए। ॾिसो बाबा चईंदा आहिनि न, स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो ऐं ज्ञान ॿुधो। छो जी हिन सां बाबा शरीरनि खे ज्ञान नथो ॾे। अञा ताईं त असां शरीर जे लाइ ई पढ़ाई कंदा आया आहियूं, कमाई करूं था शरीर जे लाइ, खाइण पीअण कपिड़ा घर आदि। लेकिन आत्मा जी उन्नति कीअं थिए, आत्मा खे छा प्राप्ति खपे, कीअं आत्मा जी प्राप्ति थींदी आहे, उनजो ज्ञान आध्यात्मिक ज्ञान असली परमात्मा अची करे ॾींदो आहे, जेको आत्मा जो पीउ आहे। आत्मा जे बारे में कोई बि शरीरदारी आत्मा न ॿुधाए सघंदी आहे, छो जो सभी भुलिजल आहिनि। परमात्मा ई असांखे आत्मा जे बारे में यथार्थ पढ़ाई पढ़ाईंदो। बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो ड्रामो हीअं ठहियल आहे न, 5000 साल जो ड्रामो ठहियल आहे। मां पतित पावन रहम दिल, तव्हां आत्माउनि खे हाणे दुखनि सां लिबरेट करण आयो आहे। अहिड़ो कोई लौकिक गुरु न हूंदो जो चईंदो कि मां तव्हांखे साथ वठी वेंदुमि। हाणे जेका बि गुरु आदि कंदा आहिनि उहो त बसि ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, थोरी शिक्षाऊं ॾींदा आहिनि। ईअं थोरी चईंदा आहिनि कि मां जॾहिं वेंदमि तव्हांखे गॾु वठी वेंदुमि। लेकिन इहो परमात्मा त असांखे दुखनि खां छुड़ाईंदो बि आहे ऐं गाइड बि ठाहींदो आहे। असांखे नई दुनिया में शांति धाम में वठी वञण लाइ असांजो गाइड ठाहींदो आहे। त गाइड त हमेशह साथ में हलंदो आहे न। त बाबा चए थो हाणे मां जॾहिं आयो त मां अकेलो हुयमि, लेकिन वेंदमि मां तव्हां सभिनि खे वठी करे, छो जी मूंखे हाणे हिन दुनिया खे नयो ठाहिणो आहे। नयो ठाहिण लाइ सभिनि आत्माउनि खे इहे सृष्टि रूपी घर ख़ाली करणो पवंदो। आत्मा शरीर सां गॾु न वेंदी, छो जी दुख थींदो कंहिंखे, आत्मा खे। त बाबा आत्मा, छो जी अगरि दुनिया जी साफ़ सफ़ाई थींदी त सभु कुझु ख़तमु थियणो पवंदो। त बाबा आत्माउनि खे मथे विहारींदो थोरे समय, त हेठि कुझु बि उथल पाथल थींदी वञे, भूकंप अचनि, कुझु बि थिए, हुन सां आत्माउनि खे दुख थोरी थींदो।
इन करे इहो परमात्मा बाप असांखे गारंटी तो करे कि हाणे मां तव्हांखे सभिनि दुखनि खां लिबरेट कराए तव्हांखे तव्हांजो गाइड ठही करे शांतिधाम में तव्हांखे वठी वञण लाइ आयो आहियां। शास्त्रनि में बि इहा ॻाल्हि लिखियलु आहे, भॻवान वाच्य मां तव्हां सभिनि खे वठी वेंदमि। मच्छर सदृश सभी आत्मायूं मूंसां गॾु हली वेंदियूं। लिखल त आहे लेकिन हिन जी यथार्थ अर्थ मां तव्हांखे ॿुधायां थो। तव्हां ॿार सुठी रीति ॼाणियो अथव न हाणे असांखे पतो आहे न मथे असां किथे रहंदा आहियूं, हिन सृष्टि चक्र खां परे, चांद तारे सूर्यनि खां परे, फरिश्तनि जी दुनिया खां बि परे, हुन निराकारी दुनिया में असां सभी आत्मायूं हिकु उल्टे वृक्ष जे समान रहियूं। ये जेको शास्त्रनि में ॻायल आहे, मच्छर सदृश सभी आत्मायूं वेंदियूं। जीअं मधुमक्खी जे पुठियां सभु वेंदा आहिनि, ईअं असां आत्मायूं बि परमात्मा सां कोई गॾु वेंदियूं, कोई पुठियां पुठियां वेंदियूं। पहिरियों त असां चईंदा हुआसीं भई भॻवानु मथे रहंदो आहे भॻवानु, लेकिन हाणे त असां सभिनि खे ॿुधाए सघंदा आहियूं न। कोई असांखे चए भॻवानु केरु आहे त असां ॿुधाए सघंदा आहियूं न, भॻवानु अशरीरी अजन्मो परमात्मा शिव। शिव ही हिकु भॻवानु आहे। शिव खे ही माण्हू भक्ति मार्ग में अलॻि अलॻि धर्मनि में अलॻि अलॻि नाम सां हिकु शिव परमात्मा खे ई यादि था कनि। मथे किथे रहंदा आहियूं, मथे जो रास्तो बि असां ॿुधाए सघंदा आहियूं। ॾिसो कहिड़े बि संत साधु सन्यासियुनि खे इहो न पतो आहे कि भॻवानु केरु आहे। छो जी उहे चवनि था कण कण में आहे, सर्वव्यापी में आहे, सर्वव्यापी आहे। कोई चए थो कच्छ में आहे, कोई चए थो मूर्तियुनि में आहे, कोई चए थो ग्रंथनि में आहे, कोई चए थो माला में आहे। लेकिन असांखे परमात्मा ॿुधायो अथई न हाणे बाबा चए थो तव्हांजी बुद्धि जो तालो खुलियो अथव कि हाणे भॻवानु केरु आहे। कम से कम भॻवान जो नाम खणंदासीं त निराकार त यादि ईंदो न, उहो मुंहिंजी आत्मा जो पीउ आहे, एतिरो त यादि ईंदो न। इहो ई ज्ञान सभिनि खां वॾो आहे। आत्मा स्वयं खे पहचाने, परमात्मा बाप भॻवान खे पहचाने कि उहो त निराकार आहे, त हुनखे मूंखे यादि करिणो, हुनखे मूंखे अगरि हुन सां मिलणो आहे, कुझु ॻाल्हाइणो आहे त मां तुरंत पंहिंजे पाण खे आत्मा सम्झां, हुनखे यादि करां। छो जी मुंहिंजो आत्मा जो पीउ आहे न उहो। मथे किथे रहंदा आहियूं, असां रास्तो बि तुरंत ॿुधाए सघंदा आहियूं। हाणे त न चईंदा न भॻवानु कण कण में आहे। बाबा पूछे थो हाणे त बुद्धि में सम्झ वेठा हो न कि मां मथे रहणो आहे। हाणे हिन समय जॾहिं बि मूंखे यादि कंदव त मां तव्हां सां मिलण ईंदमि। बाबा चए थो कि ॾिसो ये एतिरी सहज ॻाल्हि बि दुनिया नथी सम्झे। दुनिया दुखी छो थी आहे? छो जो एतिरी सहज ॻाल्हि ई असांखे पहिरियों पतो न हुई ऐं असां अलॻि अलॻि रीति सां पंहिंजी बुद्धि खे भटकाईंदा हुआसीं। भॻवान सां प्राप्ति कीअं थी? साधु संत सन्यासी घर बार छॾे तप कंदा आहिनि भॻवान खां प्राप्ति करण लाइ, भॻवान खे यादि करण लाइ। लेकिन हिते बाबा चए थो तव्हांखे कुझु छॾण जी दरकार न आहे, शरीर बि छॾण जी दरकार न आहे। छो जी भक्ति मार्ग में पहिरियों पंहिंजो शरीर जो ई माण्हू घात कंदा हुया कि असांखे भॻवान सां मिलणो आहे। लेकिन बाबा चए थो शरीर जो घात न करणो आहे, शरीर खे न ख़तमु करणो आहे, शरीर जे भान खे भुलिजणो आहे। माण्हू चप्पल उतारे करे मंदिर गुरुद्वारे था वञनि, भॻवान सां मिलणु मतिलबु चप्पल उतारणु, मथो ढकणु। पर बाबा चए थो चप्पल कहिड़ी उतारो? ये तव्हांजी शरीर रूपी जूती आहे न, शरीर खे बि जूती चइबो। त मूंखे यादि करणो अथव त ये शरीर रूपी जूती खे भुलिजो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। माण्हू सर ढकनि था, हिनजो मतिलबु आहे कि ऐं चप्पल आहिनि, हिन जो मतिलबु सहज इहो ई आहे, स्वयं खे आत्मा सम्झो ऐं मूंखे निराकार रूप में यादि करो। इन रीति यादि करो न। देह भान में अची करे छो था मूंखे अलॻि अलॻि रीति सां यादि था करो? मूंसां मिलणो अथव त इन रीति यादि करो मूंखे। हाणे बाबा असांखे सभु सहज ॻाल्हियूं ॿुधाए करे असांजी बुद्धि जो तालो खोले थो। जॾहिं हिन रीति यादि कंदासीं त आत्मा खे प्राप्ति बि थींदी। ॾिसो बाबा चए थो कि दुनिया में अनेक तरीक़ा आहिनि परमात्मा खे यादि करण जा, लेकिन सिर्फ़ु वो यादि करण जा ई आहिनि, हुन सां मिलंदा न आहियूं। माण्हू चवंदा न भॻवान सां मिलण जा अनेक रास्ता आहिनि, त उहे रास्तनि में ई अञा माण्हू हलनि था, अञा भॻवान जी प्राप्ति न थी आहे। ऐं हिते
बाबा असांखे चए थो की इहो ज्ञान जेको वठिजो आहे, इहो ज्ञान जेको सम्झी वेंदो आहे, हिकु आहे असां ॿुधूं था, हिकु आहे असां सम्झूं था, हिकु आहे असां सम्झी करे उनखे धारण करे हलूं था। त इन्हनि में बि हिकु त ॿुधणु अलॻि आहे, भई असांखे ज्ञान असां रोज़ ॿुधूं था। त बाबा चए थो आत्मा जेसि ताईं स्वयं खे आत्मा न सम्झे, परमात्मा खे पीउ न सम्झे, भई मुंहिंजो पीउ आहे, हुनजो रूप निराकार, तेसि ताईं असांखे भक्ति जो फल प्राप्त न थींदो। भई भक्ति जो फल छा आहे? इहो ज्ञान, साथ ये सम्झ कहिड़ी, मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा आहे, भगवान ईश्वर अल्लाह ये जेका बि आहिनि नाम, ये परमात्मा निराकार जी आहिनि, मुंहिंजे पीउ जा। जॾहिं असांखे हीअ ॻाल्हि बुद्धि में सम्झी वेंदी, तॾहिं सम्झो असांखे भक्ति जो फल मिली वेंदो। हाणे बाबा आया ई आहिनि आत्माउनि खे भक्ति जो फल ॾियण, छो जो ॾाढे समय खां आत्माऊं मूंखे सॾु पई करनि, मूंसां मिलण लाइ अनेक प्रकार जा प्रयत्न माण्हू कंदा आहिनि, परंतु जंहिंखे इहो ज्ञान मिलंदो आहे, इहा सम्झ अची वेंदी आहे, उनखे जीअं भक्ति जो फल मिली वेंदो आहे। हाणे हिन पुरानी दुनिया सां ममत्व मिटाइणो आहे, छो जो हाणे हीअ दुनिया ख़तमु थियण वारी, पोइ हिन ई धरती ते नई दुनिया जी स्थापना थींदी। जीअं पुराणो घर तोड़े फोड़े नयो घर ठाहिणो पवंदो आहे त ख़ाली करणो पवंदो आहे, पुराणे घर सां ममत्व कढणो पवंदो आहे न, हूअं ई बाबा चए थो हाणे हिन पुराणी दुनिया सां ममत्व कढो, स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो। हिते हाणे नई दुनिया जी स्थापना थी थिए। अच्छा, हुन नई दुनिया में तव्हांखे कीअं घर ठाहिणो आहे, कहिड़ो केतिरे वॾो घर ठाहिणो आहे, केतिरी धन संपत्ति तव्हांखे हुन नई दुनिया में खपे, उनजे लाइ तव्हां मूंखे यादि करो। जेतिरो जेतिरो तव्हां मुंहिंजी मत ते हलंदव, मूंखे निराकार रूप में यादि कंदव, पंहिंजे संस्कार स्वभाव खे उथणी वेहणी खाइणी पीअणी हिन सभिनि खे परिवर्तन कंदव, ओतिरो ओतिरो तव्हांखे हुते धन संपत्ति और सभु कुझु जीवन में मिलंदो। 21 जन्मनि जो वरितो बाबा ॾियण आयो आहे। सृष्टि चक्कर हाणे पूरो थियो, हाणे 5000 साल जो इहो जेको चक्कर आहे इहो पूरो थियो, हाणे नयो चक्कर शुरू थियण वारो आहे। नए चक्कर शुरू थियण खां पहिरियों हर 5000 साल में जॾहिं 5000 साल ख़तमु थियण वारा हूंदा आहिनि ऐं नयो चक्कर शुरू थियण वारो हूंदो आहे, त इन समय में ई हिन संगम ते ई भॻवानु अर्थात असां आत्माउनि जो पीउ हिन सृष्टि ते अची करे वरी खां पंहिंजो राज्य स्थापन कंदो आहे। हाणे सभु चाहींदा आहिनि न राम राज्य खपे, राम राज्य त परमात्मा राम जो राज्य, परमात्मा राम ही पंहिंजो सत्युगी स्वर्ग राज्य स्थापन कंदो आहे। स्वर्ग में सत्य त्रेता खे मिलाए करे स्वर्ग चईंदा आहिनि। सत्युग में लक्ष्मी नारायण जो राज्य ईंदो, त्रेता में राम सीता जो, लेकिन ये सत्य त्रेता से मिलाए करे स्वर्ग जे बि ठातो, के ठातो? निराकार परमात्मा। इन ॿिन्ही राज्यनि में परमात्मा जी श्रीमत अनुसार ई कमु हलंदो। हाणे जेको परमात्मा असांखे जो बि सिखाए पढ़ाए थो, इन अनुसार ई इहे 2 युगनि में सभु कार्य हलंदा। पोइ विच में कोई बि धर्म स्थापक या कोई बि असांखे शिक्षा न ॾियणु ईंदो कि हीअं करो हीअं करो, न ई कंहिंखे प्रॉब्लम थींदी। त हाणे भॻवानु पंहिंजो पूरो ई कमु करे थो वञे। कहिड़ो राम राज्य अचण वारो आहे? हाणे परमात्मा राम जो राज्य। परमात्मा राम जो राज्य पूरो सत्य त्रेता 2 युगनि ताईं हलंदो। हुन युगनि में सुख शांति पवित्रता संपत्ति सभी आत्माउनि खे मिलंदो। ईअं न उते सिर्फ़ु जेका महाराजा महारानी हूंदा उहो ई ख़ुशि हूंदा, उहो ई सुखी हूंदा, छो जो हुननि खे ॾाढो धन संपत्ति हूंदी न। जेका बि आहिनि नंढा वॾा सभिनि खे अथाह सुख शांति संपत्ति हूंदो, सिर्फ़ु नाम जो हूंदो भई हीअ महाराजा महारानी आहे, हीअ प्रजा, हीअ दास, लेकिन सुख त सभिनि खे हूंदो ई सही, सभु कुझु प्राप्ति त सभिनि खे हूंदी ई सही। त अहिड़ी दुनिया, अहिड़ो दुनिया जी स्थापना करण लाइ परमात्मा हर 5000 साल जॾहिं ख़तमु थियण वारो हूंदो आहे तॾहिं ईंदो आहे। नयो चक्कर शुरू थींदो, सत्य त्रेता द्वापर कलयुग 4 युगनि में
ये पूरो 5000 साल जो चक्कर पूरो थी वियो। हाणे नयो चक्कर शुरू थियण वारो आहे। सतयुग में हूंदा ही देवता आहिनि। देवता ही केरु हूंदा आहिनि? हूंदा मनुष्य ही आहिनि, लेकिन वो उन्हनि आत्माउनि में दैवी गुण, दैवी संस्कार, दैवी सभ्यता, दैवी शक्ति हूंदी। उते कोई प्रकार जी हिंसा न हूंदी आहे। अहिड़े माण्हुनि खे असां देवता ई चईंदा आहियूं। ॾिसो देवताउनि जी महिमा छा ॻाईंदा आहिनि? सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। मतलब हुननि आत्माउनि में ये विशेषता आहे। ऐं हाणे कलयुगी माण्हुनि खे छा चईंदा आहिनि? कामी, क्रोधी, लोभी, मोही, अहंकारी। ॾिसो द्वापर युग खां असां विकारी थिया आहियूं। द्वापर युग खां घर गृहस्थी विकारी थी आहे। त घर गृहस्थी जो चिन्ह छा आहे? विकारी गृहस्थी जो चिन्ह आहे रावण। ऐं सत्युग में घर गृहस्थी आश्रम हूंदो, ॾाढो सुख शांती पवित्रता सुख हूंदो हुते। त हुतां जी गृहस्थी जो चिन्ह आहे विष्णु। विष्णु अर्थात लक्ष्मी नारायण, अर्थात अहिड़ी आत्मायूं जंहिंमें सर्व गुण, सर्व शक्ति, सर्व कलायूं हुजनि। त ॾिसो इहो ई अंतर आहे। जॾहिं आत्मा में सुठा गुण, शक्तियूं, ज्ञान ईंदो आहे, मर्यादा ईंदियूं आहिनि, तॾहिं आत्मा लक्ष्मी नारायण जीअं ठही वेंदी आहे। और जॾहिं आत्मा कामी, क्रोधी, लोभी, मोही, अहंकारी थींदी आहे, तॾहिं आत्मा रावण जीअं थी वेंदी आहे। त रावण ॿियो कोई न आहे। जॾहिं असां क्रोध था करूं, मतिलबु असां केरु आहियूं? रावण। जॾहिं असां काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, लोभ, इन्हनि सभिनि जे वश जंहिं समय बि मां आत्मा इन्हनि विकारनि, बुराइनि जे वश थी करे कोई बि कर्म करां थी, कुझु बि सोचां थी, त उन समय मां ही रावण आहियां। रावण जा 10 शीर्ष मतिलबु जेको बि अलॻि अलॻि विकार, बुराई जॾहिं जॾहिं मुंहिंजे आत्मा में प्रवेश थींदी आहे, त उन समय मुंहिंजो मुंहुं कीअं थी वेंदो आहे? त उन समय मां रावण आहियां। त हाणे बाबा चए थो कि हाणे पंहिंजे स्वभाव संस्कारनि खे परिवर्तन करण लाइ मूंखे निराकार रूप में यादि करो, त मुंहिंजी शक्ति सां तव्हांजी आत्माएं में परिवर्तन ईंदो। अच्छा मीठे मीठे सिखियल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान निमित्त ठहियल आत्माउनि द्वारा कर्म योगी ठहिण जो वरदान प्राप्त करण वारा मास्टर वरदाता ठहो। कोई भी चीज असां साकार में ॾिसंदा आहियूं त जल्दी ग्रहण थी वेंदी आहे न। इन करे अगरि कंहिंखे बि सिखाइणो अथव त अगरि वो मतिलबु असां उन्हनि खे ॿुधायूं था त नथा सम्झनि, त उन्हनि खे हर कर्म करे करे ॾेखारियूं। त जॾहिं असांखे कंदे ॾिसंदा, असां आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे उहो कर्म कंदासीं, त असां द्वारा उहो साम्हूं वारी आत्मा जल्दी सिखी वेंदी। छो जे अॼुकल्ह कहिड़ी बि आत्मा में आहे, असां त चऊं था नंढनि खे छा बोझ, इहे छो ईअं थी आहिनि, इहे छो एॾा फ्रस्ट्रेट थींदा आहिनि, इहे छो ईअं था करनि। पर शरीर नंढो, आत्मा त पुराणी आहे न। आत्मा त पिछले जन्मनि में अलाए कहिड़ा कर्म करे आई आहे, केॾा जन्म वठी आई आहे। आत्मा त थकल आहे न। हिन जन्म में अञा हुनजो शरीर नंढो आहे, लेकिन आत्मायूं सभु थकी वयूं आहिनि। इन करे बाबा कॾहिं कॾहिं चईंदा स्वयं खे आत्मा सम्झो ऐं सभिनि खे आत्मिक रूप में ॾिसो, त असांखे पाण ई सम्झ में अची वेंदो कि हीअ नंढो ॿार भले आहे, लेकिन हिनजी आत्मा पुराणी आहे। हिनजी आत्मा तव्हां खां बि छा पतो तव्हां खां बि ज्यादा जन्म वठी आई हुजे, त उहो केॾी थकल हूंदी। इन करे बाबा चए थो हिन समय कहिड़ी बि आत्मा खे असां मुख सां सम्झाने ॾियूं त उन्हनि में एतिरी सम्झ, एतिरी शक्ति न हूंदी आहे कि उहो ॻाल्हि सम्झी करे कर्म में लाए सघे। पर असांखे हाणे परमात्मा असांखे एॾो वॾो ऊचो ज्ञान थो ॾिए कि स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करे पोइ ॿियनि खे शिक्षा ॾियो, त मुंहिंजे द्वारा मां तव्हांजे द्वारा उन्हनि खे शक्ति ॾेई सघंदमि। अगरि उहा आत्मा मूंखे यादि नथी करे त उनमें शक्ति कीअं ईंदी?
त मां मुंहिंजी शक्ति सां पोइ उहा जल्दी सम्झी वेंदी। त असां बि अगरि कोई कर्म बाप जी याद में रही करे करूं था स्वयं खे आत्मा सम्झी करे, त साम्हूं वारी आत्मा बि जल्दी सम्झी वेंदी छो जी असां द्वारा बाबा उनखे शक्ति ॾींदो आहे। स्लोगन आहे, नाम जे आधार सां कोई बि कर्म कंदव त उनजी प्राप्ति न थींदी आहे, उनजो कोई खातो असां में जमा न थींदो। सम्झो मां कोई कर्म कयो ऐं मुंहिंजो नाम जी इच्छा सां भई मां इहो कर्म करां थी मुंहिंजो ॾाढो नाम थिए, तव्हांजो नाम त थी वियो, तव्हांखे सभिनि ॾाढो सुठो सुठो चयो, ॾाढो तव्हांखे एप्रिशिएट कयो, लेकिन तव्हांजो हुन सुठे कर्म जो कुझु तव्हांजी आत्मा में जमा न थियो। छो जो जेको कयो उहो उते, जेको कमायो उते खाई छॾियो न, उते ई असांजी तारीफ़ थी वई त जेको कयो उते ई ख़तमु थी वियो, जमा थोरी थियो। इन करे बाबा चए थो नाम जे आधार सां कोई बि कमु न कजो, न त कुझु बि जमा न थींदो। सम्झो था कयो माण्हू नाम करनि था त हुनजो फल बि तव्हां परमात्मा खे ॾेई छॾियो, ख़ुदि न खाओ कि हा मां केॾो सुठो कमु कयो, ॾिसो मूंखे केॾी तारीफ़ थी मिले, न, परमात्मा कराए सभु कुझु परमात्मा खे ॾेई छॾियो, उन्हनि खे थैंक यू करे उन्हनि खे अर्पित करे